शहदादकोट में खेलों के मैदानों का बहुत बड़ा फुकदान, जबकि शहर में जहां खेलों के ग्राउंड है उनकी हालत भी नाकारा होने लगी है। जबकि दूसरी जानिब शहदादकोट में 1995 में कायम होने वाले मिनी स्टेडियम में खिलाड़ी खेलों की सरगर्मियों से भी महरूम हैं। असल मसलो त शहदाद आबादी आहे, उते असांखे 1995 हिकिड़ो स्टेडियम मिलियल हो जेको नौजवान रांदियुनि जे लाइ। हींअर असां वटि वॾे में वॾो फुकदान इहो आहे त असां वटि रांदियुनि जो कोई बि ग्राउंड कोन्हे। जेकॾहिं ग्राउंड अगरि मौजूदु हुयो स्टेडियम वारो 1995 वारो, उनजी हालत खस्ता हालत आहे। उते रांदि खेॾण जो कोई मैनेजमेंट कोन्हे को। हाणे जेकी बजट उन लाइ जारी थी उहा उते ख़र्च न थी आहे, उहा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां किथे हड़प कई वई आहे। असांजा जेके बि हितां शहरी आहिनि जेके उहे वॉक करणु वञनि था, उहे ॿाहिरां ॾिसी करे उन्हनि जा त उहे ॿार मोटी था वञनि, उहो वॉक नथा कनि। असांजो इहो सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ा गवर्नमेंट जो मुतालबो आहे जेको स्टेडियम असांखे 1995 में ॾिनो वियो आहे, उन ग्राउंड खे बहितरीन नमूने सां उनखे तामीर करे ऐं शहर जे जेके बि नौजवान रांदियुनि जा जेके बि शागिर्द नौजवान रांदि खेॾण वारा खिलाड़ी आहिनि उहे तमामु हिकिड़ो बेचैनी जो वरितल आहिनि। असांजी उहा ग्राउंड बहाल करे नौजवाननि जी बेचैनी ख़तमु कई वञे। पहिरियां असांजो इहो गुज़ारिश आहे गवर्नमेंट खां, फेडरल गवर्नमेंट हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे, असांजे शहदादकोट में तमामु छोकिरा नौजवान आहिनि जेको क्रिकेट वॉलीबॉल मुख़्तलिफ़ खेलनि में माना कमु कनि था पिया। उन जे करे काफ़ी छोकिरनि जे करे जो उते विया आहिनि जॻह ॾथल जे करे छोकिरा चओ दफ़ा हिते काई बि सहूलियत न आहे, न पाणी जी सहूलियत आहे, न को बाग़ीचो आहे, कुझु बि न आहे। उन जे करे छोकिरा असांजा जेको मंशा ते लही पिया आहिनि, काफ़ी होटलनि ते ग़लति कमनि ते हेॾे होॾे गुज़ारनि था पिया। उन जे करे असां वरी बि गवर्नमेंट खे अपील था कयूं त ख़ुदा रा महिरबानी करे असांजे शहदादकोट जे इन जेको ग्राउंड खे सिधो कयो वञे, उन जे लाइ नज़रसानी कयो वञे। दूसरी जानिब वशनु से शहदादकोट के शहरियों का मजीद कहना था कि शहर वैसे तो खंडरात के माने दिखता है, मगर इस वक्त नौजवानों के खेलने के लिए एक तो मैदान नहीं, अगर है तो वहाँ सहूलत कख भी नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।